ज़ोर अॻियां ज़ारी आहे। ज़िले कश्मीर कंदकोट जे कच्चे दुरानी मार थाणे जी हद मां 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि हमिलो करे पंहिंजे साथी जी रिहाई एवज़ ॿिनि पुलिस अहलकारनि अब्दुल गफ़ार विस्तोड़ो ऐं सजाद जफरानी खे सरकारी हथियारनि समेत अगवा कयो हो। अहलकारनि जे अगवा बाद छा थींदो रहियो, इहे सभु कुझु सोशल मीडिया ज़रिए A to Z आगाही सभ ताईं पहुचंदी रही। आख़िरकार ॾोहारनि पुलिस अहलकारनि जे अगवा जी आड़ में पुलिस सां डील करे पंहिंजे साथी खे रिहा करायो ऐं पुलिस अहलकारनि खे छॾे ॾिनो। पुलिस पुराणो सुर ऐं साज़ आलापे अहलकारनि खे ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई ऐं प्रेस रिलीज़ पिणु जारी कई। मथे चवणी मूजिबि ज़ोर अॻियां ज़ारी आहे जे मुहावरे मूजिबि ॾोहारनि पारां पुलिस अहलकारनि जा नाज़ेबा वीडियोज़ भरे वायरल कया विया आहिनि, जंहिं ते आउं अफ़सोस ई करे सघां थो। ऐं इहो वीडियो नाम निहाद मुड़ुस माण्हुनि हथियारनि जे ज़ोर ते मज़लूम आवाम मथां ज़ुल्म कंदड़ ॾोहारनि जी किरियल खां किरियल बुज़दिली जो चिटो सबूत आहे। त ॿिए तरफ़ ज़िले कश्मीर जी इहा बदकिस्मती रही आहे त अक्सर तबक़नि सां तालुक़ रखंदड़ माण्हू अवाम ऐं कानून जी मुहाफ़िज़ पुलिस जी हिमायत करण बजाए ॾोह ऐं ॾोहारनि जा तर्जुमान बणिया बीठा आहिनि। सिंध जे बहादुर पुलिस ऑफिसर SSP कश्मीर कंदकोट इरफान समो खे ख़ुदा न ख़ास्ता फेल करण में पुलिस जे कारनिडन ऐं नाम निहाद XYZ अनासरनि जो वॾो हथु आहे। इहे ज़ुल्म जबर जे ज़ोर ते ॾियारियल भूंडा कुझु ऑफिसरनि ॾांहुं न पर ज़िले कश्मीर कंदकोट जे समूरी अवाम ऐं असांजे ज़वाल पज़ीर मुआशिरे ॾांहुं आहिनि। अवां मज़लूम अहलकारनि जी बेवसी ऐं पुलिस ऑफिसरनि जी तज़लील ते तमाशो कयो, लेकिन आउं इन अमल सां सोग सां साण आहियां।